अस्सलामुअलैकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था दाबेची खां। दाबेची एडमिनिस्ट्रेटर साकरो जी बेदीनी ऐं मक़ामी इंतज़ामिया जी कन लाटार सबबि सफ़ाई अमलो ग़ाइब। यूसी दाबेची ऐं यूसी बंबोर जा अढ़ाई इलाइक़ा गंदगी जे वर चढ़ी विया। जॻह जॻह ते कचरनि जो ढेर ॼमी वियो, जंहिं करे मच्छरनि जो अज़ाब वधी वियो, जंहिं सबबि मुख़्तलिफ़ बीमारियुनि पिणु मुंहुं कढियो आहे। इलाइक़े वासी सख़्तु ॿिटे अज़ाब हेठि मुश्किलातुनि में ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर नोटिस वठण जो मुतालिबो। ख़बर मूजिबि बल्दियाती निज़ाम ख़तमु थियण खां पोइ मुख़्तियारकार साकरो जी बेदयानी जे करे यूसी दाबेची ऐं यूसी बंबोर जा अढ़ाई इलाइक़ा गरीबाबाद मार्केट, दाबेची सिटी, शेख अब्दुल मजीद सिंधी कॉलोनी, बिलाल नगर, मॉडल टाउन, बलोच पाड़ो, मदीना कॉलोनी, जोखिया पाड़ो, नारेजा पाड़ो, मेमन पाड़ो, ज़रीन कॉलोनी समेत ॿियनि नंढनि वॾनि इलाइक़नि में गटरनि जो किनो पाणी काहे पियो। शहर जे मुख्य चौराहनि ते काहे पियो, जंहिं सबबि सॼो इलाइक़ो गंदगी जे वर चढ़ी वियो। जॻह जॻह ते गंदगी जा ढेर ॼमियल इलाइक़े में मच्छरनि जो अज़ाब पिणु वधी वियो। मलेरिया जहिड़े मुरी मर्ज़ वॾी तेज़ीअ सां जनमु वठणु लॻो। सफ़ाई अमलो ग़ाइब। इन मौक़े ते हितां जे रवासियुनि इमरान मेमन, वहीद अली, फरहान अहमद ऐं ॿियनि ॿुधायो त असांजी केतिरा ई भेरा एहतियात करण बावजूदि बि केर बि ॿुधण लाइ तयारु न आहे, जंहिं सबबि असीं सख़्तु अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। हिननि DC ठट्टो ऐं हुकूमत सिंध खां घुर कंदे चयो त इलाइक़े में गंदगी जो आज़ार ख़तमु करे रवासियुनि खे बीमारी जहिड़ी अज़ाबनि खां बचायो वञे। कैमरामैन टीम सां गॾु शाहिद सबू, TN न्यूज़, दाबेची।